ज़िंदगी में तजुर्बा एतिरा अहम हूंदा आहिनि माण्हुनि जे लाइ जो उन सां हू पंहिंजी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करे सघे। आमतौर ते माण्हू ॻाल्हियूं त घणियूं कंदा आहिनि पर उन ते अमल न आहिनि करे सघंदा। ईअं हिकिड़ो नौजवान बुज़ुर्ग वञी वियो कि साईं मां जेका ॻाल्हि कयां थो ॿी शइ मां कंदुसि पर वक़्तु गुज़रण खां पोइ मां नथो मां हमेशह नाकाम ई न मूंखे का हिदायत कयो था सम्झाए तॾहिं मुंहिंजी ज़िंदगी सुठी न त बुज़ुर्ग शख़्स हुनखे चयो त अचु भरिसां हुन में वठी वियो हुनखे ऐं उते हिकिड़ो पिंजरे में तोतो हुयो उन तोते जे ॾेखारे इशारो करे चयईंसि तोतो ॾिसो हीउ घणो ॻाल्हाईंदो आहे अमल घटि कंदो आहे तंहिंजे करे माण्हू हिन जी ॻाल्हि ॿुधंदा बि कोन हिन जो मिसाल बि न पर हिनखे केतिरो बि आज़ादु छॾे वञे त बि सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदो आहे ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जी सघ न थोरो उते विया त हिन ॾिठो त बारिश पई पए हल्की हल्की त ॿिया समूरा पखी वणनि ते तव्हां ॾिठी पिया विया छांव में या आख़िरनि में लिखनि पिया पर उकाब जेको उहो बारिश खां मथे पियो पर बुज़ुर्ग शख़्स चयसि त ॾिस हीउ कहिड़े नमूने सां अमल थो करे ख़ामोशीअ सां हवाउनि खे जीरींदो थो वञे पियो घटाउनि खां मथे थो हले पियो ऐं बारिश हुनजे हेठां हुनखे कंहिं बि क़िस्म जी परवाह कान्हे का ऐं हू मथे अञा अॻिते विया त जंगल में शींहुं वेठो हुजे केॾो ख़ामोश वेठो जंहिं वक़्तु बि शिकार कंदो आहे या हमिलो कंदो आहे त हुनजो आवाज़ हेॾो गर्जंदड़ हूंदो आहे हेॾो घटनाए हूंदो आहे जो सॼो जेको जंगल हूंदो आहे ज़िंदगीअ में पंहिंजे अमल जे ज़रिए पंहिंजी शनाख़्त जेतिरो तव्हां अमल जे ज़रिए पंहिंजी शनाख़्त ठाहींदा आहियो या पंहिंजो कमु कंदा आहियो या तव्हां दुनियादारी खे सम्झंदा आहियो त तव्हां बहितर नमूने सां कमु करे सघो। बि आमतौर ते वायरल थी हुई जंहिंमें इहो ॾेखारियो वियो त अमल कंदड़ माण्हुनि जी लाइन ॾेखारी वई जंहिंमें वीचार लिखिया हुया ऐं ॿिया जेके ॻाल्हियूं कंदड़ हुया ऐं ॿिया हिकिड़ा मशवरा ॾींदड़ तव्हांखे जाम मिलंदा पर हू पाण खे अमल न कंदा आहिनि न ई वरी तव्हांखे अमल तंहिंजे करे ज़िंदगी में जेतिरे क़दुरु थी सघे पंहिंजो पाण खे सम्झी करे अमल कयो ऐं अमल जे मैदान में अचो त तव्हांजी ज़िंदगी सफल थिए कामयाबु अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते